ताराह क्या सरदार संदी महबूब मिठे मन ठार संदी जेके पाण थो रब साराए कुरान थो खोले बुधाए छा साराह क्या सरदार संदी महबूब मिठे मन ठार संदी जेके पाण थो रब साराए कुरान थो खोले बुधाए जेको जमियो मके जे शहर अंदर जिते काबो आहे रब पाक जो घर जिते काबो आहे रब पाक जो घर अल्लाह तां सभिनी खे उन काबे जी ज़ियारत नसीब फरमाए। आमीन त चओ भलारी महफिल आ भलारो ॾींहुं आ मन कंहिंजी आमीन अल्लाह जे बारगाह में क़बूल थी। अल्लाह सभिनी खे रोज़े रसूल जी ज़ियारत नसीब फरमाए काबतुल्लाह जो तवाफ नसीब फरमाए। ओ जेको जमियो मके जे शहर अंदर जिते काबो आहे रब पाक जो घर जिते काबो आहे रब पाक जो घर उन शहर जो भी वद शान थियो महबूब जे सदके मान थियो जिते दुनिया थी कंध झुकाए कुरान थो खोले बुधाए जंहिंजो फर्श ते नाम मोहम्मद आ ऐं अर्श ते नालो अहमद आ अर्श ते नालो अहमद आ जंहिंजो फर्श ते नाम मोहम्मद आ ऐं अर्श ते नालो अहमद आ ऐं अर्श ते नालो अहमद आ जेड़ो सुहिणे सजण जो पाक जिस्म तेड़ो आहे मुबारक मिठड़ो इस्म जंहिंजो शान थो सब को गाए कुरान थो खोले बुधाए जंहिंजे शहर जो रब खयो आहे कसम करे नाज़ुल सूरत अल्लाह क़स्म करे नाज़ुल सूरत अल्लाह क़स्म जंहिंजे शहर जो रब खयो आहे कसम करे नाज़ुल सूरत अल्लाह क़स्म करे नाज़ुल सूरत अल्लाह क़स्म घुमी घोट तवण प्या छाव करन वण टण पत्थर प्या कलमा भरने अल्लाह अकबर घुमी घोट तवण प्या छाव करन वण टण पत्थर प्या कलमा भरने जैसा गोह पे पई गालाए कुरान थो खोले बुधाए जंहिंजो मस्कन पाक मदीनो आ जेको रहमत वारो खज़ीनो आ जेको रहमत वारो खज़ीनो आ अल्लाह सभिनी खे मक्के मदीने जा दीदार नसीब फरमाए। ओ जंहिंजो मस्कन पाक मदीनो आ जेको रहमत वारो खज़ीनो आ जेको रहमत वारो खज़ीनो आ जिते अॼु बि सजण आरामी आ सारी दुनिया सजण जी सलामी आ जिते अॼु बि सजण आरामी आ सारी दुनिया सजण जी सरदार संदी महबूब मिठे मन ठार संदी जंहिंखे पाण थो रब साराए कुरान थो खोले बुधाए किरोड़े आशिक हुजूर जाहन सबन के साहन खां आ प्यारो किरोड़े आशिक हुजूर जाहने सबन के साहन खां आ प्यारो न हरफ सहबो हुजूर ते को न हरफ सहबो हुजूर ते को आशिकन जो इयो ई नारो न हरफ सहबो हुजूर ते को आशिकन जो इयो ई नारो किरोड़े आशिक हुजूर जाहने सभिन खे साहन खां आ प्यारो अबे खां प्यारो अम्मा खां प्यारो बचन खां भी वध हुजूर प्यारो अबे खां प्यारो अम्मा खां प्यारो बचन खां भी वध हुजूर प्यारो ऐं पंहिंजे जानन खां आ प्यारो ऐं पंहिंजे जानन ऐं पंहिंजे जान मुक़ल्लिदी पर
غیر مقلدی پر ہے آشکارا، مقلدی پر آیا ہے غیر مقلدی پر، کہ اس زمانے میں ذات گھومن ہے ایک پیام ابو حنیفہ، کہ اس زمانے میں ذات گھومن ہے ایک پیام ابو حنیفہ، مخالفوں کے قدم کو توڑے، جو سازشوں کو اکھاڑ جڑ سے، مخالفوں کے قدم کو توڑے، جو سازشوں کو اکھاڑ جڑ سے، زبان گھمن ہے ایسی تلوار بے نیا میں، چوکا دیان تے آہے لانت، ختم نبوت دے منکرن تے چوکا دیان تے آہے لانت، چوکا دیان تے آہے لانت، نہ ککھ بے سہندو سچے نبی تے، نہ ککھ بے سہندو سچے نبی تے، دنیا میں غیور کلمے وارو، جو قادیان جو ساتھ ڈیندو خدا دی ان شافعین بغیر رفع یدین پڑھ کر نماز سمجھا، یا شافعی نے کہ اختلاف کبھی تقاضا ہے احترام ابو حنیفہ، کہ اختلاف کبھی تقاضا ہے احترام ابو حنیفہ، بتا رہا ہے ہمیں سریا عروج بام ابو حنیفہ، بلند تر ہے یارو، کروڑے عاشق حضور جاہنے، سبن کے ساہن کھاں آپ یارو، نہ حرف صحبو حضور دیکھو، نہ حرف صحبو حضور دیکھو، عاشقن جو ایو انارو، نہ حرف صحبو حضور دیکھو، عاشقن جو ایو انارو، کروڑے عاشق حضور جاہنے، سبن کے ساہن کھاں آپ یارو، ابے کھاں پیارو اماں کھاں پیارو، بچن کھاں بھی ود حضور پیارو، ابے کھاں پیارو اماں کھاں پیارو، بچن کھاں بھی ود حضور پیارو، اے پنج جانن کھاں آپ پیارو، اے پنج جانن، اے پنج جانن کھاں آپ پیارو، حبیب رب جو سجن سچارو، ختم محمد تے آ نبوت، ختم محمد تے آ نبوت، نبی نہانے بیو کوئی دو، نبی نہانے بیو کو
ईंदो क़स्म जंहिंजे शहर जो रब खयो आहे कसम करे नाज़िल सूरत अल्लाह क़स्म करे नाज़िल सूरत अल्लाह क़स्म घुमे घोट तवण प्या छाव करन वण टण पत्थर प्या कलमा भरने अल्लाह अकबर घुमे घोट तवण प्या छाव करन वण टण पत्थर प्या कलमा भरने जैसा गोह पे पई ॻाल्हाए क़ुरान थो खोले ॿुधाए जंहिंजो मस्कन पाक मदीना